लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर ख़ुशि आमदीद। असांजो ॻाल्हियूं जनाब डॉक्टर इसाक अंसारी साहब सां जारी आहिनि। ऐं इसाक साहब जेको आहे जॾहिं हितां विया हुआ त खैरपुर यूनिवर्सिटी कान थी, ऐं जॾहिं मोटी आया त वियो हितां अकेलो मोटी सॻ सूधो आयो। ऐं पोइ हिते PhD करण खां पोइ साईं छा छा कयो, अचो त साईं खां अहवालु वठूं। ऐं आउं ज़रूरी थो सम्झां त जिन बि माण्हुनि इसाक साहब जी पहिरीं क़िस्त उन में बि ख़ासि करे जेको सलवाकिया उन जी तालीम जे तरीक़नि ऐं बक़ौल संदन त हू तालीम खे पंहिंजी ज़िंदगी खां अलॻि ॾिसनि ई नथा। उन्हनि जे ज़िंदगी जो या त तालीम हिसो आहे या हुनुरु हिसो आहे। सो या त माण्हू हुनुरु था कनि या तालीम पढ़ी यूनिवर्सिटियुनि में पढ़नि था। सो इन्हनि समूरनि शयुनि ते असां सभिनी माण्हुनि खे गौर बि करिणो आहे। सो अचो त हाणे PhD खां पोइ डॉक्टर साहब सां अहवालु वठूं। साईं पोइ छा थियो हाणे PhD डॉक्टर इसाक अंसारी साहब थी वियो? हा साईं, मां वरी मोटी आयुसि ऐं कराची खां लाड़काणे उते पहुतुसि। मोहन जो दड़ो घर तॾहिं मोहन जो जहाज़ हलंदो। हा। त घर में जेको आहे सो इहो ॿुधायां त मुंहिंजी अम्मा जी जेका वफ़ात थी उहा उते थी। उते हुयुसि त मूंखे ख़बर पई त बाबा साईं ॿिया भाइर भेनर सभु मौजूदु। पोइ वरी ज़ाहिर आहे हिकिड़ो ॾींहुं रहियुसि या 2 ॾींहं, पोइ वरी मां हले वियुसि यूनिवर्सिटी। उन वक़्त ताईं इहा तव्हांखे ख़बर आहे त 1987 में कैंपस यूनिवर्सिटी में तब्दील थी चुको हो। ऐं मां जेको वापसि थियुसि जनवरी इन में पंहिंजो 95 में थियुसि, मार्च 95 में। त मां जीअं लथुसि उतो असां जेको आहे सो पंहिंजो सखर मां पोइ ख़बर पइजी वई। पहिरें दफ़े त सिधो खैरपुर वारी वियुसि, पर ख़बर पइजी वई त भाई इहा राणीपुर वारी वेगन वठणी आहे, उहा गेट वटि छॾींदी। पोइ असां पंध खां बची वेंदो डायरेक्ट उते पहुचंदी। त राणीपुर जी वेगन वठी मां यूनिवर्सिटी पहुतुसि। अञा जीअं मेन गेट खां अंदरि थियुसि त मां ॾिठमि त जेका असांजी सॼी संगत जेका आहे सा हड़ताल ते वेठी आहे। अड़े अची वे सभु उथी पई ख़ुशि थी वेठा, अची मिलिया, हे कया, थेलो ॾिनो, अड़े हुनखे त वञी रूम ते छॾे साईंअ जे ते। ऐं जेको आहे चई वेह। उहा हड़ताल हुई अब्दुल हमीद उर्फ़ हमीद सिंधीअ जे ख़िलाफ़ु। तव्हांजो वाइस चांसलर उहा इन जे करे त हुननि जी ॿियनि ॻाल्हियुनि खां अलावा जेको शादी शहीद वारो जेको कैंपस हो उन में जेको स्कैम हो या जेका इहे थियूं इरेग्युलरिटीज़, ऐं उन खां अलावा रेग्युलरिटीज़ माना इहे बि हुयूं त थ्रेट, माना बाक़ाइदा थ्रेट हूंदा। हुनजी हिकिड़ी ॼण गस्टापो ॼण दहशत गर्दी हूंदी, माना हिनखे नौकिरीअ मां कढिणो आहे, हिनखे इहे करिणो आहे। अहिड़ो तरीक़ो मूंखे बि कढे पियो। अच्छा, मरहूम माना स्ट्रेट फॉरवर्ड। हा, पाण मजीद चांडे साहिब खे माना इहो थ्रेट हो त भाई हिन कढिणो आहे, ॿियनि 2-3 खे इहो हुयो। त उन खां पोइ हिननि चयो त हीउ कहिड़ो, असांजी हिकिड़ी तनज़ीम हूंदी, पर हुन तनज़ीम जा बि 2 धड़ा थी विया। हाणे हिते इमदाद चांडियो बि अची वियो आहे। हा, इमदाद चांडियो अची वियो, पर इतफ़ाक़ सां उहो हुन धुर ॾे हुयो, हमीद सिंधी वारी। अच्छा, असां ॿिए पासे हुयासीं, मैडम नीलोफर शेख, इहे मलिक अब्दुर्रहीम, मलिक इहो नदीम न, मलिक अब्दुर्रहीम ऐं बाटनीअ जो मलिक नदीम बि हुन पासे ॿिए पासे हुयो। अच्छा, त इहे ॿुधायां थो त 2 धुरियूं थी वियूं। 2 धुरियूं छा, पर 2 एसोसिएशन्स ठही वियूं हुयूं। त असांजो हिन में हुयो। सो ईअं मां हुते पहिरें ॾींहुं तव्हां बाइकाट ॾिठो? बाइकाट ॾिठो, हुन में शामिलु थियुसि। तॾहिं त हुनखे पोइ हमीद सिंधी साहिब का वठी त पर अचण सां हुते वेठो छो, पहिरियों पुछे त छा मसइलो। सो ख़ैर हाणे संगत सां हलिणो आहे, संगत सां गॾिजी ईअं बसि अची पोइ वरी शुरूआति कईसीं पंहिंजे क्लासनि जी, हिननि जी। ईअं पोइ पढ़ायो?
हा ज़ाहिर आहे मां उते सम्झो त मां उतां जेको आहे सो स्टेट बैंक में मुंहिंजी जेका उहा थी आहे अपॉइंटमेंट एडवर्टाइज़मेंट आई हिकिड़ी ऐं 1998 जी ॻाल्हि थो कयां त उहा मुंहिंजो हिकिड़ो दोस्त मरहूम वीचारो कुझु ॾींहं अॻु में जनवरी डिसंबर जे आख़िर में गुज़ारे वियो डॉक्टर मीर मुंसिफ़ जेको पोलैंड में हूंदो हुओ ऐं असां हिक ॿिए ॾे ईंदा वेंदा हुआसीं केमिस्ट्री जो हुयो त उहो मूं ॾे आयो चैम्बर में चई यार हे एडवर्टाइज़ आहे मां चयो यार मूंखे खणंदा छा भला इहे सभु पाण में हूंदो अथनि तरीक़ो मूंखे खणंदा छॾ ऐं मां पाण अॻु में इन इंतिज़ामनि में लॻो पियो तूं वरी विच में ॾिस चङो भला हीअं हुन वरी चयो चङो भला हीअं कर अछो पनो न चई न त साइन करे ॾे हाणे साईं साइन इहो 98 थी वियो वरी मोटी आयुमि जनवरीअ जे जेको आहे सो या फरवरीअ में हिकिड़ो लेटर आयो स्टेट बैंक जे तरफ़ां त तव्हांजो जेको आहे सो हिन तारीख़ ते इंटरव्यू आहे हाणे तारीख़ मूंखे एग्ज़ैक्ट यादि न आहे पर मां सम्झां थो भई पर लेटर अची वियो वियो अच्छा मां परेशान त यार मां अप्लाई त कोन कयो आहे मां ज़हन में ई न हो पोइ वरी जॾहिं इहो हुयुमि त वरी मीर ॿुधायो अड़े उहो ई आहे जेको जंहिं ते तूं साइन करे वकालतनामो तूं सही करे ॾे मां चई मोकिले छॾी CV उनखे चई खपंदी सो उन वधीक टेग हुई कोन सर्टिफिकेट मोकिलण जी हिननि त हाणे उहे सर्टिफिकेट उन वक़्तु खणी अचणा असांखे इंटरव्यू में सो ईअं जेको आहे सो मां स्टेट बैंक जो इंटरव्यू ॾियणु आयुमि स्टेट बैंक जो इंटरव्यू ॾियणु मां हूअं शायदि न अचां हा इन ई सबब जे करे त कहिड़ो असांखे खणंदा त हिते हिकु त कराची यूनिवर्सिटीअ में पंहिंजो सेमिनार हो जंहिंमें मूंखे पंहिंजो मकालो पढ़णो आर्टिकल पढ़णो उनजे करे हूअं ई अचिणो हुयो ॿियो वरी इहो हुयो त हिते डॉक्टर मजीद चांडियो जेको आहे उहो उन वक़्तु पंहिंजो डेपुटेशन ते सिंध सेक्रेटरेट में एजुकेशन में डिप्टी सेक्रेटरी हो त हिकिड़ो त माना रहण जो बि ऐं दोस्तनि जे हुजण जे करे पोइ बसि उहो मां आयुमि ॿिए ॾींहुं जेको आहे सो सेमिनार शाम जो ऐं उहो माना उन ई ॾींहुं शाम जो उहो शुरूआति थी ॿिए ॾींहुं मूंखे पेपर पढ़णो हुयो पर उहो बि मंझंदि खां पोइ वरी शिफ्ट में हुयो पोइ मां गॾिजी जेका आहे सा मजीद चांडे सां 11 बजे हुते इंटरव्यू हो हिते हिनखे 3 नंबर असां हुनखे सरींदा आहियूं पंहिंजो मंज़िल उते गवर्नर वग़ैरह इहे विहंदा आहिनि ऐं उते ई इंटरव्यू वग़ैरह थींदा आहिनि उते मां इंटरव्यू ॾिनो ऐं उन में मां त बेपरवाह हुयुसि सो मूंखां सवाल जवाब जेके कयूं सभई सही थिया पोइ वरी हुननि मूंखे ऑफर कई त जेकॾहिं असां तव्हांखे हिकु ॾाको हेठि खणूं त तव्हां जॉइन कंदव त मां चयो इंटरव्यू मां ॾिनो आहे मुंहिंजे क्वालिफिकेशन मुंहिंजे टैलेंट मुंहिंजे हुनजी हाणे तव्हांखे सभु स्किल्स जी सभु ख़बर तव्हांखे आहे तव्हां डिसाइड जेको कंदव मूंखे ऑफर लेटर मोकिलींदव जेकॾहिं मूंखे सूट कंदो त मां जेको आहे सो जॉइन कंदुसि न त मां तव्हांखे उन हिसाब सां जवाबु ॾींदुसि फेयर इन ॿाहिरि निकिरी आयुसि जेको आहे सो पोइ मजीद चांडे खे चयुमि अची उथी चयोमांसि भई उथी बि भाकुर पाए भाकुर मां चयो थी वियो ऐं थी वियो पोइ स्टेट बैंक में घणो वक़्तु कयो नौकिरी हा इन खां अॻु में जेकॾहिं हिकिड़ो मरहलो ॿुधायां बिल्कुलु ॿुधायो ज़रूरु ॿुधायो मरहलो इहो हुयो त इहो हूंदो आहे त जेको मुआहिदो असांजो थियलु हूंदो आहे एफिडेविट ॾिनल हूंदो आहे त 5 साल जी सर्विस करणी आहे हाणे यूनिवर्सिटी मूंखे 3.5 साल थिया मोटी अचण खां पोइ पर जेको उहो हुयो हिकिड़ो जेको क्लू इहो हुयो या हिकिड़ो जेको असांखे मदद ॾिए पई शइ उहा आई आहे त उन में वाज़े न हो त यूनिवर्सिटी में अची ख़िदमत कंदो पाकिस्तान में किथे बि करे सघिजे थी हाणे साईं मसइलो इहो थियो त मूंखे छॾनि त मां अची जॉइन कयां ॾींहं गुज़रंदा पिया वञनि थोरी चिड़ पई अचे पई
वाइस चांसलर उन वक़्तु वरी डॉक्टर आर्य शाह हो। डॉक्टर आर्य शाह ॾे मां पाण डायरेक्टली वियुमि, हुन सां मुंहिंजो जेको आहे सो इक्वेशन सुठी हूंदी हुन सां गॾु। त हुन इहो चयो बाबा तूं वेही चुप करे वेही रहो, असांखे इहो सिंडिकेट में कराईंदासीं, तुंहिंजे फ़ाइदे में वेंदो। पाण सिंडिकेट में मां चवांसि ईअं मूंखे छॾियो, पोइ उहो सिंडिकेट में वठी छॾिजो, हुनजी एक्सेप्टेंस ईअं ई थींदो आहे। त हुन चयो न, पाण हुनखे थोरो चिड़ बि ईंदी मूंखे हुन ते, पर छा पियो करे सघे। अच्छा, सिंडिकेट जो इतफ़ाक़ सां मां बि मेंबर हुजां, मां एसोसिएट प्रोफेसर जी सीट ते खटी हुई। बाक़ी जेके आहिनि से हर हिकु हुन जा थींदा आहिनि, लेक्चरर मां हिकिड़ो थींदो आहे, असिस्टेंट मां, एसोसिएट मां, प्रोफेसर मां, जेके इलेक्शन करे खटी ईंदा आहिनि। ॿिया जेके सेनेट मां वरी 2 हूंदा आहिनि, ॿिया नॉमिनीज़ हूंदा आहिनि। त उन जेका अच्छा, उन में जेको असांखे घणो भउ हुयो उहो हुयो पंहिंजो चीफ जस्टिस जेको हुयो उन वक़्तु सिंध जो ख़ैरपुर जो हुयो, अब्दुल हमीद डोगर। अब्दुल हमीद डोगर। उहो इन जे करे जो ॿी धुर सां घणो वाबिस्ता हो, ऐं हो माना ऐं हो जॾहिं ईंदो बियो सिंडिकेट में त उहो पंहिंजी हिकिड़ी उन धुर साबित कंदो पाण खे। इहो त 2000 खां पोइ जी ॻाल्हि आहे न? न बाबा, इहा जेका 2000 में 1999 में त मां अची जॉइन कई आहे। हा, त जनरल परवेज़ मुशर्रफ अक्टूबर में आयो आहे। त हे चीफ जस्टिस हुन न जस्टिस हो न, जस्टिस हो या चीफ जस्टिस थियो, पर जस्टिस हो, जस्टिस हुयो। उहो इन जे करे त इन सां गॾु जेके इम्तिहान जी जेका इहा थींदी न विजिलेंस, त उहो 1-2 दफ़ो मां इन जी टीम में गॾु बि वियो हुयुमि लाड़काणे वग़ैरह ताईं। सो ख़ैर त ईअं थियो उते। हाणे साईं उनखे अचिणो हो जहाज़ में, असां चऊं पिया अला कर इहो न अचे भउ असांखे इन में हो। डॉक्टर आर्य शाह मूंखे चयो त बाबा ॻाल्हि ॿुध, मां ॿियनि खे संभाले वठनि, तूं पंहिंजनि खे जेके इलेक्टेड आहिनि उन्हनि खे संभाल। मां चयो उहो संभालियल आहे। ऐं डॉक्टर तनवीर बि इतफ़ाक़ सां उन में सुठे सिटीज़न तौरु उन में उहो हुयो, मेंबर हो, नामिनी। सो ख़ैर ॻाल्हियूं थियूं, ॿियूं एजेंडा हली। जॾहिं मुंहिंजो आइटम आयो त मूंखे इहो चयूं त बाबा भरिसां ई उहा VC जी ऑफिस आहे, चयूं बाबा तव्हां हलो, तव्हांजो मसइलो हिते आहे, तव्हां न वेंदव। मां वञी हुन में अञा वेठुसि बसि, त उहो पटियालो आहे साईं सॾनि था। मां वियुमि त जेका तनवीर जेको आहे उहो खिले मुरके वॾो ऐसा न थियो, कमु न थियो। मां साईं बसि जेको थियो ख़ैर हुननि करे छॾियो। ऐं उन में वॾो किरदारु जेका आहे सा तनवीर अब्बासीअ जो। तनवीर अब्बासीअ हुननि खे इहो चयो, हिते असां ॿियो को माण्हू खणी सघूं था इसाक़ अंसारीअ जी जॻह ते, हुते जेका जॻह हिन हासिलु कई आहे उहा न हासिलु कईसीं त असांजे ॿिए खे न मिलंदी। इन जे करे जल्दी इहो फ़ैसिलो सभिनी कयो। हा, ईअं मुंहिंजे जेका आहे उतां रिलीव थियुसि, हिते अची जॉइन कयो। हाणे स्टेट बैंक में रहियो 2000 मई 1999, 7 मई 1999 जॉइन कयो। जॉइन कयो। ऐं केसि ताईं? पंहिंजो उमिरि जे हिसाब सां 4 मार्च ऐं 60 साल। त छा थियो उते? उते जेका मूंखे जेका ऑफर लेटर में जेका हुननि ॾिनी उहा उन वक़्तु जॉइंट डायरेक्टर जी, जेको उते इन्हनि जा जेके ग्रेड आहिनि उहे ऑफिसर ग्रुप जे नाले सां हूंदा आहिनि, OG5। त OG5 माना उन वक़्तु ईअं खणी सम्झो त डायरेक्टर जेको हूंदो OG6 हूंदो, ऐं OG5 जेको हूंदो उहो जॉइंट डायरेक्टर हूंदो, त माना हिकिड़ो सुठो उहिदो हुयो। त पोइ उन खां अलावा एडिशनल बि थींदो, पर उहो जेकॾहिं डायरेक्टर खां घटि उमिरि में हूंदो त उहो डायरेक्टर न थींदो, एडिशनल डायरेक्टर थींदो। त मां हिते जेको आहे हिकिड़ो ई स्टेप मूंखे मिलियो, जेका मां पंहिंजो पाण सां ज़्यादती थो सम्झां। त मां घटि में घटि पोइ छा आहे त हिननि वरी हुन में स्टेप अञा हिकिड़ो वधायो त डायरेक्टर ई हुननि OG7 जो करे छॾियो, ऐं विच में OG6 जेका एडिशनल खे ॾिनो हुयो, न त अॻे OG6 डायरेक्टर हूंदो। त मूंखे एडिशनल डायरेक्टर तौरु OG6 मां रिटायर कयो। हा। पोइ छा थियो? पोइ बसि इहो कोरोना हुयो, घर ई वेठो हुयसि। ऐं इन विच में मां हिकु ॿ ॻाल्हि ॿुधाइणु थो चाहियां। मां जॾहिं स्टेट बैंक में आयुमि त हीअ जेके मूंसां गॾु ॿिया माण्हू हुया, उहे
ईअं खणी सम्झो त नंढे हूंदे खां इहो कमु पिया कनि। कुझु माना उहो या प्रोमोट ई आहे, कुझु जेके स्टेटिस्टिकल ऑफिसर थी आया उहे बि जॾहिं असांजी जवानी थी उन ई एज में थी आया त हुननि खे सभिनी कमनि जी पूरी रीत ख़बर हुई। हाणे मां हिते सोचियो त मुंहिंजी हिन सां कॉम्पिटिशन में मां जेको आहे सो गुम थी वेंदुसि। पोइ मां हुते नवां कम शुरू कया जो मूंखे पढ़ण जी आदत हुई। त IMF, यूनाइटेड नेशंस ऐं इन्हनि जूं जेके नयूं नयूं स्टेटिस्टिक्स हुयूं उहे जेके असां वटि न पियूं ठहनि उन्हनि खे मां शुरू करायो। शुरू करण लाइ माना उहे सॼो ग्रुप ठाहियुमि, मुख़्तलिफ़ ग्रुपनि लाइ मुख़्तलिफ़। उहे कम अहिड़ा मां हिते अॻे कया। उते थींदा ई न थींदा ॿुधायो न त केरु हिकिड़ो त उहो चवंदा त उहो कमु थिए थो बसि छॾियो, वधीक कमु छो था वधायो। पर इन विच में शाबस आहे मूंखे असांजो हिकिड़ो डायरेक्टर, नओं डायरेक्टर माना सिलेक्ट कयूं। उहो फेडरल ब्यूरो में हुयो, डॉक्टर खटक, अज़ीज़ुल्लाह खटक। उहो ऐं असां ज़रे घटि हम उमिरि हुयासीं त हुन जी जेका तरबियत ऐं जेका उहा बि साॻी हुई जीअं असांजी, उन करे उहो बि नवाण खे पसंदि कंदो। त मां जेको मशवरो ॾींदो हुअसि चवंदो ठीकु आहे। जंहिंजे करे असां काफ़ी शयूं कयूंसीं जेके इंटरनेशनली इहे थियूं। उन खां अलावा इहो बि मां ॿुधाए छॾियां त मां हिते स्टेट बैंक में कोऑर्डिनेटर हुयुसि डेटा डिसेमिनेशन स्टैंडर्ड्स जो, जेके हिते मौजूदु कोन आहे। इहो माना ईअं खणी सम्झो SRO थींदो आहे न कंपनियुनि जे लाइ, हे उहो कंपनियुनि जो SRO आहे। माना जंहिंजी इहा सब्सक्रिप्शन थियल आहे उनखे जनरल डेटा डिसेमिनेशन सिस्टम जी असांजी उन थी वई। उन डॉक्टर इशरत हुसैन गवर्नर हो ऐं असां इहो सॼी महिनत करी करायोसीं। उनजो मां कोऑर्डिनेटर हुयुसि। उन खां पोइ वरी पंहिंजो ॿियो आहे स्पेशल डेटा स्टैंडर्ड्स। उहो पाकिस्तान अञा हासिलु न कयो आहे, पर स्टेट बैंक वटि उन जूं बि जेके मयार पूरा आहिनि, उन जा बि मयार पूरा आहिनि, पर उहो मिलंदो मुल्क खे। त असांजा जेके ॿिया इदारा आहिनि जंहिंमें फेडरल ब्यूरो थी हूंदो, उन जा कुझु हूंदा, कुझु मिनिस्ट्री जेके आहिनि यूनिट्स उन्हनि जा, ऐं स्टॉक एक्सचेंज वारनि जा, उन्हनि जी उहे डेटा स्टेट्स ईअं पॉइंट सेग्रीगेट कंदा त पोइ स्टैंडर्ड वधंदो। ऐं जेकॾहिं उहे सभई उन्हनि ते कंप्लीटली अमल कंदा अमल कंदा त मां उनजो बि कोऑर्डिनेटर रहियुसि। जंहिंजे करे काफ़ी भेरा मां जेको आहे मुख़्तलिफ़ मुल्कनि में उन्हनि जी मीटिंग्स अटेंड करणु वियुमि। उन्हनि जो हिकिड़ो ग्रुप हो, उहो ग्रुप जेको आहे सो उनजो जेको आहे सो मां बि मेंबर हुयुसि। ऐं हिकु दफ़ो अधु दफ़ो त हुननि जेको आहे सो लेटर लिखियो गवर्नर खे त हिन असांखे माना सिखियो न आहे, असांखे सेखारण में मदद कई। हा हा, माण्हू आयल आहे त पोइ दुनिया में किथे बि हुजे त उहे जेका आहे बिल्कुलु सही आहे, ज़बरदस्त ॻाल्हि आहे। इवन हुननि इहो चयो त हिनखे कंट्री कोऑर्डिनेटर कयो। जॾहिं त उहो कंट्री कोऑर्डिनेटर उन वक़्तु जेको आहे सो इकोनॉमिक एडवाइज़र हुयो पंहिंजो पाकिस्तान गवर्नमेंट जो। अॼुकल्ह हुन ते मीडिया ते बि घणो ईंदो, नालो मूंखां विसरी थो वञे। न इन खां सीनियर थोरो ईअं गंजड़ो टाइप। ख़ैर उहो हुयो। सो उन्हनि इहो हिनखे गवर्नर खे लिखियो त हिनखे कयो कंट्री कोऑर्डिनेटर, पर न थी सघियो। इहो पोइ हाणे कोविड गुज़ारे छा कयो पोइ? अञा बि थोरो ॿुधायो न, ॿुधायो। इन खां अलावा पोइ जेको आहे हीअं थियो त हिननि पंहिंजो हिकिड़ा उहो हूंदा आहिनि स्टैंडर्ड्स हूंदा आहिनि जेके परफॉर्मेंस खे इंडिकेट कंदा आहिनि। उनखे ॾिसबो आहे त इहा जेका आहे सा परफॉर्मेंस इंडिकेटर्स उनखे सॾिबा आहिनि बैंकिंग जा। त बैंकिंग जा अॻु में थियल हुया, उन में बि मुंहिंजो हिसो घणो हुयो। पर जेका इस्लामिक थियो उन जो जेको आहे सो स्टेट बैंक जो नुमाइंदो मां थियुसि, छाकाणि जो उहो मां ई कमु कंदो हुयुसि। त पोइ उन जी बि मलेशिया में काफ़ी मीटिंग्स थींदियूं हुयूं ऐं उते बि जेका गाइड पहिरीं ठही उन्हनि जी, उन में मुंहिंजो बि नालो शामिलु आहे। त असां जेका इहा गाइड पहिरियों दफ़ो ठाही, जेका गाइडलाइन हूंदी, हा गाइड माना इन्हनि इंडिकेटर्स कीअं ठाहिबो, इहो उनजो फार्मूलो छा थींदो, उन में कहिड़ी टाइमिंग थींदी, फ्रीक्वेंसी छा हूंदी, इहे पोइ जेके आहिनि से
उन्हनि मुख़्तलिफ़ इस्लामी मुल्कनि खे मोकिलियो। इन में बि मुंहिंजी कंट्रीब्यूशन आहे। अचूं था कोविड जेको आहे सो हिकिड़ो त घर वेहारे छॾियो सभिनी खे, असां बि घर वेहिजी वियासीं। त वरी अलाह जी करणी ईअं थी त हिकिड़ो ॿियो दोस्त आहे असांजो डॉक्टर पोइ नालो इहो ॿुधायां थो, इहो ज़रूरी आहे हा वाई नॉट, न पर यादि नथो अचे, पोइ ॿुधायां। छा हुयो हिन में हुयो त प्रोफेसर, पोइ अची डिप्टी सेक्रेटरी थियो हिन में एजुकेशन में। नौजवान आहे, माना 40-45 पेटे में हूंदो। ज़ात बि अजीब अथसि थोरी। ख़ैर, त उन जेको आहे सो मूंखे एडवर्टाइज़मेंट मोकिली हिन में व्हाट्सएप में, चई साईं हिन में अप्लाई कयो। मुंहिंजी वरी साॻी ॻाल्हि, यार हिन में छा डायरेक्टर जनरल जी। पर जॾहिं ॾिठमि त मां चयो यार हो जीअं न सफ़ा ईअं ठहियल हुई एडवर्टाइज़मेंट त भाई इहो तेरो बि खाॿे ॻल ते हुजेसि, बिल्कुलु एॾी ठहियल। मां चयो मां इहा त मुंहिंजे लाइ ठाही अथऊं। पोइ मां अप्लाई कयो। कुझु वक़्त खां पोइ हुननि इंटरव्यू कया। इंटरव्यू जी कॉल आई त उन वक़्तु ताईं कोविड जो अञा हुयो असरु। त मां हिन खे जंहिं मोकिलियो हुयो PSO को या छा, उन फ़ोन कयमि। मां यार अञा ताईं कोविड आहे ऐं मूंखे इहे जेको आहे थोरो घुमण में बि तकलीफ़ थियणु शुरू थी। त मां चयो बहितर इहो थींदो त मूंखां ऑनलाइन वरितो वञे इंटरव्यू। हुन चयो मां तव्हांखे ॿुधायां थो। पोइ हू इहो माना अंडर अचे थो हुनजे प्लानिंग PND जे। त उन PND जो चेयरमैन जेको हुयो डॉक्टर त न हुओ, वसीम अहमद हो, जेको हाणे पब्लिक सर्विस कमीशन जो चेयरमैन। हा, उहो हुयो। पोइ उन्हनि जेको आहे सो मूंखां ऑनलाइन इंटरव्यू वरितो। इंटरव्यू में काफ़ी माण्हू हुया ऐं जिन में उन वक़्तु इकोनॉमिक एडवाइज़र हुयो, हिन वक़्तु जेको डॉक्टर पंहिंजो हिन जो फेडरल ब्यूरो जो चीफ स्टेटिस्टिशियन आहे, ऐं ॿियो मैडम इहा जेका आहे उहा सेक्रेटरी उन वक़्तु हुई, पर अञा PND जी शीरी नारेजो। इहे मां अलॻि अलॻि चवंदुसि, उहा मूंखे पोइ ख़बर पई। इन्हनि ॿिन्ही मुंहिंजे लाइ घणो उहो कयो। त हुननि चयो, मां ॾिठऊं त हिन जो त इहो सही आहे। त पोइ उते चेयरमैन मूंखां सुवाल जवाबु कया, ॿियनि बि सभिनी सुवाल जवाबु कया ऐं उते ई मूंखे लॻो त कमु थी वेंदो ऐं ईअं ई थियो। पोइ मूंखे जेको आहे ऑफर लेटर आयो। मां जेको आहे सो 20 में पंहिंजो जॉइन कई। पोइ उते रहियो घणा साल? टे जेको हुनजो पीरियड हुयो 3 हुयो। हाणे डायरेक्टर जनरल ब्यूरो ऑफ स्टैटिस्टिक्स में जी, जेका मुंहिंजी पहिरीं ख़्वाहिश हुई त मां कंहिं स्टेट्स जे इदारे में कमु कयां, उहा आख़िर में रिटायरमेंट में अची पूरी थी। पर इहो सभ खां वधीक सुठो थियो जो मूंखे उन जो हेड कयो वियो, जंहिंजे करे हिकिड़ो त मूंखे कंहिंजे तरफ़ां का रुकावट न आई। मां उन जा जेके बि कम सिधा कया उन मूंखां कंहिं बि रुकावट न को चेयरमैन। पोइ चेयरमैन तब्दील बि थी वियो, जेको हाणे कमिश्नर आहे पंहिंजो कराची जो, हसन नकवी, उहो बि थियो। उन बि माना मूंसां सुठो थियो। या सेक्रेटरी बि तब्दील थी विया, पर मतिलबु इहो आहे त मूंखे शकील मंगणे जो बि थियो चेयरमैन। शकील मंगणे जो बि थियो, पोइ हसन नकवी थियो। त अहिड़े नमूने मुंहिंजा सभिनी सां इहो थियो। ऐं हे जेको हिन वक़्तु जेको चीफ सेक्रेटरी आहे, उहो बि उन वक़्तु लोकल बोर्ड जो सेक्रेटरी हुयो। ऐं असांजी जेके PND जूं थींदियूं उन में सभु गॾिजी वेहंदा हुआसीं। तंहिंजे करे उते जेके असां मुख़्तलिफ़ स्कीमूं ॾिबियूं आहिनि, उहे स्कीमूं मां जॾहिं ॾींदो हुअसि त उन्हनि में का उहो न थींदी। जेको हूंदो वधि थोरी का खोटाए वधाए त चवंदा हिनखे हीअं करे छॾियो, बाक़ी को रिजेक्ट न कंदा, छाकाणि जो ॾिसंदा त करे थो। पोइ हाणे तव्हां डूअर आहियो, छा कयो अथव 3 सालनि में? 3 सालनि में पहिरियों त हिकिड़ी इहा आहे त जेके पब्लिकेशन्स असांजी 1900 न सम्झो त 20 जूं पयूं हुयूं, 2018 जूं पयूं हुयूं, 2017-18 जूं, उन्हनि खे मां सभिनी जो जेको आहे न उहो कढायो।
सभई करे 2020 जी पूरे टाइम ते आंदी, माना बैकलॉग सॼो कढायो। उन खां पोइ जेके असांजा ही हुया ऑफिसिस, उन्हनि खे को पुछंदो कोन हो, न ई को वेंदो हो, कॾहिं कॾहिं को मथां वेंदो हुजे पहिरियों DG, मां उन्हनि जी विज़िट कंदो हुअसि, उन्हनि जी मॉनिटरिंग कंदो हुअसि ऐं उन्हनि खां हिकु त उन्हनि जे जेके जाइज़ शयूं हुयूं, ख़ासि तरह असांजो ऑफिसूं ठहियल हूंदियूं, उन्हनि जूं मां स्कीम में आणींदुसि, उहे ठीकु कयूं, नयूं नयूं इमारतूं ठहियूं। ऐं ईअं खणी चइजे त उनखे मां मोटिवेट कयो त साईं उहो अबा हीअ शइ खपे, साईं उहो DC वटि, बाबा DC तुंहिंजी लेवल जो आहे न, छो था पंहिंजो पाण खे अंडर एस्टिमेट कयो, वञो हुन सां ॻाल्हायो। ऐं मुख़्तलिफ़ पब्लिकेशन्स शाया करायूं, जीअं हाणे सिंध मिनरल स्टैटिस्टिक्स मां शाया कराई, उन खां अलावा 50 सालनि जी डेटा जेका आहे उन्हनि जो 50 ईयर्स जी जेका आहे सिंध 50 ईयर्स उहा छपाई ऐं हिननि खे रेगुलर कयो। उन खां अलावा सिंध चाइल्ड लेबर सर्वे जेको 2018 खां अटकियल हुयो, उहो मां कंप्लीट करायो ऐं यूनिसेफ सां गॾिजी ऐं लेबर डिपार्टमेंट सां। त इहे जेके हिन में थिया। उन खां अलावा उन ई ज़माने में हिकिड़ो मिक्स सर्वे थींदो आहे, मल्टीपल इंडिकेटर क्लस्टर सर्वे, उन जी जेका आहे सा पब्लिकेशन छपिजी आई। पोइ असां उनखे मुख़्तलिफ़ हंधनि ते वञी उन्हनि जी जेका आहे सा लॉन्चिंग कई। उहो इन जे करे त उतां जे माण्हुनि खे सम्झ में अचे त हीअ आहे छा, इन खे पढ़िबो कीअं, मक़सदु इन मां कीअं हासिलु कबो, जंहिंमें असां घणो करे सहाफ़ी इंटेलेक्चुअल्स ऐं इहे सभु घुराईंदा हुआसीं। उन खां अलावा सहाफ़ियुनि जे लाइ अलॻि मां ट्रेनिंग जो बंदोबस्तु कयो आहे त स्टेट्स कीअं, स्टेट्स मां मिली त सही, उन मां न्यूज़ कीअं ठाहींदो। पोइ उन में जेके से मीडिया जा नुमाइंदा, अख़बारुनि जा नुमाइंदा, इहे सभु ईअं जेके उन्हनि जा सेमिनार कराया। इहो मतिलबु इहा त हिकिड़ो जेको लिकल इदारो हो, उनखे मां मथे खणी आयुसि ऐं उनखे अवाम आॾो पेश कयो, छाकाणि जो मां डिॼंदो न हुयुसि। डिॼंदो इन करे न हुयुसि त मां चयो त असां हू जेकॾहिं का ग़लति शइ कयूं था, हिकिड़ो त असां ट्रांसपेरेंट आहियूं, इहा जेका मां उहा कई, ट्रांसपेरेंट आहियूं त पोइ असां डिॼूं छो। बाक़ी जेका आहे असां किथे का वज़ाहत ॾियणु पए थी, मां पाण ॾींदुसि। न त जेके माण्हू सहाफ़ियुनि खां डिॼंदा वठंदा आहिनि, मां सहाफ़ियुनि खे पाण घुरायां या उन्हनि जा सेमिनार कयां या इहो कयां, इहो इन जे करे थियो। त मतिलबु इहो आहे त हिकिड़ो उनजो हिकिड़ो स्टैंडर्ड ठही आहे। ॿियो वरी मां जेको आहे सो 5 सालनि जी स्ट्रेटेजिक कॉन्फ्रेंस कराई पंहिंजे इदारे जी, ऐं पोइ जेको आहे 5 सालनि जे लाइ असां स्ट्रेटजीस ठाहींसीं ऐं उनजो एक्शन प्लान, माना हर साल जो एक्शन प्लान ठहियलु आहे 2026 ताईं। 2026 न हिन में असां कयोसीं 22 में 27 ताईं। त उन ते जेकॾहिं माण्हू हलंदा त उन में सभु शयूं आहिनि त नयूं नयूं कहिड़ियूं शयूं करणियूं, पुराणियूं न, नयूं जेके ऑपरेशनल न, नवां गोल, नयूं शयूं, ईअं आहे। आख़िरी 2 सवाल थो पुछां। हिकिड़ो त जनरल असांखे ख़बर आहे थोरी त जेसिताईं तव्हां वटि अंग अखर मौजूदु न आहिनि, तेसिताईं असेसमेंट जाइज़ो ऐं उन जाइज़े जे बुनियाद ते नई तरक़ी ऐं स्कीमूं नथियूं थी सघनि। जी, प्लानिंग नथी थी सघे, नथी थी सघे, नई रिथा उनखे जंहिंखे एविडेंस बेस्ड माण्हू चवंदो आहे। ठीकु आहे। पोइ हीउ खातो जो कुझु हेतिरा साल कुझु न कंदो हो त पोइ सिंध जी इहा सॼी डेवलपमेंट ऐं प्लानिंग छा ते हलंदी? हर को हिते जेको आहे अञा ताईं हर को हिते को यूनिट पंहिंजो अलॻि अलॻि कमु थो करे। अच्छा, उन में जेका आहे कंटिन्यूटी या हिकिड़ो राब्तो न आहे, कोऑर्डिनेशन का। हाणे जीअं मुंहिंजो मक़सदु इहो हुयो त बाबा जेका स्टेट ठहे थी एग्रीकल्चर वारनि जी आहे, हिननि जी आहे, इहा असांखे ॾियो, असां ठाहियूं। पोइ तव्हां वटि हिकिड़ी, छाकाणि जो हू कीअं था ठाहिनि, नथा ठाहिनि। इवन जेका आहे असां एग्रीकल्चर जा सेक्रेटरी आहिनि, उहे बि कॾहिं कॾहिं पंहिंजी डेटा ते एतबार न कंदा। सो चवण जो मक़सदु इहो आहे त कोन्हे उहो मरबूत, जंहिंखे असां उर्दू वारो लफ़्ज़ कोऑर्डिनेटेड न आहे। ऐं इहो जेसिताईं न थींदो तेसिताईं न, ऐं जेसिताईं हिनखे पावरफुल न कंदा। मां हिन इदारे खे फेडरल ब्यूरो ऑफ स्टैटिस्टिक्स हुजे या सिंध ब्यूरो ऑफ स्टैटिस्टिक्स हुजे, इहे स्ट्रेटेजिक इदारा आहिनि। इन्हनि वटां शइ निकिरंदी, उहा बम गोले खां वधीक असरअंदाज़ आहे।
उहो मुल्क खे उहा सूबे खे ठाहींदी रुॻो उन ते एतबार कयो उन में माण्हू सुठा आणियो ऐं उनखे अहमियत बि ॾियो ऐं कमु उन खां वठो। भला इहा तव्हां ॻाल्हि पंहिंजे दौर में सरकार खे कई? जी बिल्कुलु, काफ़ी दफ़ा। छा चयूं? मां हिकिड़ो कंसेप्ट पेपर हुननि खे ॾिनो हुयो जंहिंमें इहा सॼी शइ ॾिनल हुई ऐं स्ट्रेटजिक हुन में बि इहा हुई। पोइ छा थियो? चवंदा छा? इसाक साहब तव्हांजी वॾी महिरबानी। महिरबानी ऐं तव्हांजी। वरी पाण मिलंदा रहंदासीं। ऐं ही हो असांजो दोस्त, पोइ वॾो माण्हू थी वियो ऐं पढ़ियो ॻढ़ियो ऐं पढ़ण जा मुख़्तलिफ़ तरीक़ा, मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं, ॿार बच्चा सभु कुझु। सो आख़िर वञी छे कयो आहे पाण हिन ॻाल्हि ते त क़ौमूं या स्टेट्स या सूबा या मुल्क उहे तरक़ी कनि था अंगनि अखरनि ते। ऐं जेसिताईं बक़ौल इसाक साहब जे त ब्यूरो ऑफ स्टेटिक्स खे चाहे सूबाई हुजे या मरकज़ी या वफ़ाक़ी उन्हनि खे मज़बूत न कंदव ऐं उनखे उन डोल जा माण्हू न रखंदव जंहिंखे उहो कमु बि अचे, तेसिताईं असांजी खातेवार प्लैनिंग ऐं रिथाबंदी त थींदी रहंदी। उहा बाक़ी सूबे जे ॿियनि इलाइक़नि ऐं हिसनि सां लाॻापियल आहे या न आहे ऐं सूबे जी गॾियल हिकु करी तरक़ी थिए थी या नथी थिए उन सां पोइ कोई बि बदल न हूंदो। इन करे सिंध गवर्नमेंट खे खपे त ब्यूरो ऑफ स्टेटिक्स जे हवाले सां हिकु त उनखे मज़बूत करे, ॿियो त उनखे एम्पावर करे, टियों त हुन में जेके बि कम थियणु खपनि उन्हनि जे बारे में पंहिंजी रहनुमाई बि ॾिए ऐं ख़ुदि उन्हनि खां रहनुमाई वठी वठे। लीडर टीवी वरी कंहिं ॿिए महिमान सां गॾु हूंदी। अव्हां जी वॾी महिरबानी।